हम आज मौजूद हैं गड़ी खैरो के बस टर्मिनल पर। इस टर्मिनल का काम तकरीबन 6 साल से तातुल का शिकार है। इस हवाले से हमारे साथ कुछ शहरी भी मौजूद हैं, हम उनसे भी जानेंगे कि उनका क्या कहना है इस हवाले से। असांजे शहर गड़ी खैरो में इन जे बस टर्मिनल जेको असां वटि ठहियो आहे तक़रीबन 5-6 साल थी विया आहिनि। उहो सिर्फ़ु ठही वियो आहे, पर हल उनजो जेको अमली कमु आहे उहो रोलड़े जो शिकार आहे। उनजो न इफ़्तिताह थो कयो वञे ऐं हितां जा जेके बस सर्विसिस आहिनि या वेगन सर्विसिस आहिनि उहे बि इंतिहाई तकलीफ़ में मुब्तला आहिनि ऐं उहे शहर विच में अची बीहनि था पिया, जिते ट्रैफ़िक खे बि तमामु घणो मसइलो पेश अचे थो पियो। त इन हवाले सां असांजा जेके जेकबाबाद ऐं शहदादकोट ऐं लाड़काना रूट आहिनि उहे बि सिधा सवा उन्हनि जो बि को टाइम वग़ैरह कोन्हे। त जेकॾहिं इहे बस टर्मिनल ठही वञे ऐं कानून ट्रैफ़िक जे लाइ लागू कयो वञे त इन में असांखे शहर वासियुनि खे तमामु घणो फ़ाइदो थींदो। त इन हवाले सां असां आला हुकाम खां डिप्टी कमिश्नर जेकबाबाद खां ऐं कमिश्नर लाड़काने खां इहो मुतालबो था कयूं त जेको बस टर्मिनल असां वटि इहो ठहियलु आहे त लिहाज़ा इनखे बि स्टार्ट कयो वञे ताकी गड़ी खेरे जी आवाम उनको सहूलतूं हासिल करे सघे। जी बिल्कुल, आपने यहाँ पर मौजूद शहरियों का मौक़िफ़ सुना। उनका कहना है कि इस टर्मिनल का काम तकरीबन 6 साल से तातुल का शिकार है, जिस वजह से आवाम को शदीद मुश्किलात का सामना है। शहर में ट्रांसपोर्ट और दीगर जो हैवी ट्रांसपोर्ट आते हैं, इस हवाले से हमें बहुत मुश्किलात का सामना है। यहाँ पर शहरियों का कहना है कि हुकूमत से मुतालबा करते हैं कि इस बस टर्मिनल का काम जल्द अज जल्द मुकम्मल करवा कर हमारी बेचैनी ख़त्म की जाए। कैमरा टीम के साथ नूर जमाली, वश न्यूज़, गड़ी खैरो।